हाँ जिंदगी जे बारे में चयो वञे थो ज़िंदगी हिकिड़ो सफ़र आहे ऐं वाक़ई में जे ॾिसिजे त ज़िंदगी हिकिड़ो सफ़र आहे। हाणे जे करे असां हुनखे बामक़सद बनाइण चाहियूं था त कहिड़ी बि शइ तंहिंजी पाण केॾी बि इमारत खड़ी करियूं त पहिरीं उनजो बुनियादु थींदो आहे। जॾहिं त तइमीरात में वञिबो मथे आहे ऐं पंध में बि वञिबो अॻियां आहे, पर हर शइ जो स्टार्ट वठण जे लाइ जीअं बालिंग कराइबी आहे त 5 कदम पुठियां वञी पोइ स्टार्ट वठी वरी बालिंग कराइबी आहे। तीअं जेकर बिल्डिंग मथे खड़ी कबी आहे त उन लाइ वरी माण्हू 5-7 फुट हेठि वेंदो आहे, कोठाई कंदो आहे। बुनियादु जेकॾहिं 1 माड़ आहे त ओतिरो, पर जे 10-15 माड़ आहे त बुनियादु अञा ऊनो। माण्हू जे पासे में बीठा हुजनि, तव्हां बिल्डिंग खे खणी वञणु चाहियो था मथे 150-200 फुट, ही कहिड़ी चरियाई आहे जो ज़मीन जे हेठि पिया वञो। या त समझदार माण्हू सम्झंदो त जे मथे वञिणो आहे त हेठि बुनियादु मज़बूत करिणो आहे। ज़ाहिर त वञिणो मथे आहे, वञूं पुठियां पिया ऐं हेठि पिया वञूं। पाॾा जे हिक ॿिए सां विढ़नि था त पाॾनि में तव्हां ॾिठो आहे त उहो पाॾो वेंदो परियां, उहो पाॾो वेंदो परियां, पोइ अची हिक ॿिए खे टकरण लाइ। पर तोखे विढ़णो आहे, तूं भाड़िया तूं पुठिते थो भॼे, उहो पुठिते भॼणु कोन्हे, उहो ॼण त पंहिंजो बुनियादु स्पीड जो तेज़ करे वरी अची टकर हणणो आहे। तीअं ज़िंदगी जो सभ खां पहिरीं उहो बुनियादु सम्झणो आहे। उहो जेको ज़िंदगीअ जो बुनियादु आहे उन में 2 शयूं अचनि थियूं। पहिरें नंबर ते हीअ थो अचे त जे सफ़र आहे ज़िंदगी, त उन सफ़र में 2 शयुनि जी ज़रूरत हूंदी आहे। त फ़र्ज़ु कयो असां वञूं था, चऊं था असांजी दिलि चवे थी त असां किथां घुमी फिरी अचूं, सफ़र करियूं, तूं सलाह ॾे। त सलाह ॾींदड़ पुछंदो त तो वटि टाइम केतिरो आहे ऐं तोर पैसा केतिरा। समझदार हूंदो त इहे 2 क़िस्म पहिरीं पुछंदो। फ़र्ज़ु कयो त कंहिं माण्हू वटि घुमण जे लाइ 15 लख रुपया आहे, टाइम हिकिड़ो ॾींहुं आहे, उनखे उहो कॾहिं बि सलाह इहा कोन ॾींदो त तूं वञ फलाणो मुल्क जेको आहे उहो घुमी अच, उहो त जहाज़ में पूरो थी वेंदो, हितां वञे ऐं वापसि मुड़जी अचे। माण्हू सम्झे त घणा पैसा आहिनि त माण्हू घणो घुमी सघे थो, ईअं आहे कोन। 2 शयूं लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि त पैसा ऐं मोड़ी केतिरी आहे ऐं गॾोगॾु टाइम केतिरो आहे हुयसि, पोइ हू ओड़ी सलाह ॾे। हाणे हिकिड़ो माण्हू आहे, उहो वरी चए थो मूं वटि 15 ॾींहं आहिनि। की पैसा घणा अथई? की पैसा 5000 रुपया। की 5000 न त पोइ हितां तूं वञ हाली जी घुमी अॻियां वञी ऐं पाण वारी बकली ॾिसी अची, कींजर ॾंड ॾिसी अचां। 5000 में तूं केॾां वेंदे ऐं 15 ॾींहं जे तोखे रहिणो आहे त वेझे कंहिं तूं इलाइक़े में हुजे, घुम फिर ग़रीबाणे हिसाब सां हल त भला 15 ॾींहं न त 5-7 ॾींहं 8-10 ॾींहं तूं कढी वेंदे हलियो। पर तोखे मोकिलियोसीं त तूं वञ गोर खे हिल ते ऐं हेॾां मोहन जे दड़े ते या ॿिए पासे, त पोइ तूं किराए में पूरो थी वेंदे हलियो, वापसि वरी तोखे 3 ॾींहं में मोटिणो पवंदो त 12 ॾींहं कढी थो त पोइ ईअं थो। हाणे तव्हां ॾिठो त हिकिड़े पासे जे पैसा घणा आहिनि ऐं टाइम थोरो आहे त बि ॻाल्हि नथो हले, ऐं ॿिए पासे जेकॾहिं टाइम घणो आहे ऐं पैसा थोरा आहिनि त बि नथो हले। तीअं ज़िंदगी जे बारे में बि बचे टाइम जे मामले में हीअ आहे त असां या हिन धरती जो को बि माण्हू उहो कंहिं बि मज़हब सां तालुक रखे, कंहिं बि मज़हबी फ़िरके सां तालुक रखे या माॻई मज़हबनि सां तालुक न रखे, ज़ाती ख़ुदि गर्ज़ ज़िंदगी गुज़ारे पर कंहिंखे इंज न ॾिए। माण्हू चइबो आहे न को ॾिए थो न को ॾुखे थो, पुट बि ज़िंदगी गुज़ारे पंहिंजे ख़ानदान ताईं, पर माण्हुनि सां ज़ुल्म ऐं बेवाजबी न करे, इलाक़ाई सतह जी ज़िंदगी गुज़ारे, क़ौमी क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारे या इंसानी ज़िंदगी क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारे, या ज़ाती तरह ज़ालिम हुजे, पंहिंजी जान जो दुश्मन हुजे, मवाली हुजे, या कुटबी तरह पंहिंजो औलाद ॿियनि जी अहिड़ी तरबियत करे जो हुनजो सॼो घर पाड़े लाइ अज़ाब हुजे, या संदसि ब्रदर तंहिंखे अहिड़ी राह ते वठी वञे हलियो जो उहे माण्हुनि जे लाइ अज़ाब बणिजी वञण लॻा। क़ौमी मामले में क़ौम जी रहनुमाई हिटलर वांगुरु करे सॼी क़ौम खे ज़ालिम बनाए छॾे, या अॼु जे दौर जो साम्राज्य जो चीफ ऐं अॻुवाण बणिजी सॼी दुनिया ऐं सॼी इंसान ज़ात लाइ अज़ाब बर्पा करे छॾे, त बि हीअ हक़ीक़त आहे त अॼु ज़माने में कोन हूंदो।
अॼु पाण सभु हिन धरती ते वेठा आहियूं 150 साल 200 साल खां पोइ त सभु पाण ख़ाक हूंदासीं, को 20 साल को 30 साल को 40 साल। इतफाक़ी हादसो थिए लथासीं, गाॾी जो धकु लॻो, मरी वियासीं हेॾा। ऊचतो हार्ट अटैक थी, ॿाहिरां त असीं ठीकु आहियूं, असांखे अंदर जी ख़बर कान्हे। को ख़तरनाक वायरस लॻे, उन वायरस जी असांखे ख़बर ई न थिए, डायग्नोज बाद में थिए, तेसीं उहो डेंगी वायरस असांजे कम लाइ हेॾे। ओचितो कैंसर थी पए, 5-8 महीने में माण्हू मरी वञे पियो। पर जे इतफाक़ी हादसा न बि थियनि त बि कारकर्दगी जी त हिकिड़ी उमिरि आहे। को माण्हू चए त मुंहिंजी 150 साल उमिरि आहे, 150 साल उमिरि ॿियो छा कंदो? हू त सॼी जान जे मथां ऐं पंहिंजे पाण जे मथां अज़ाब हूंदो। 150 सालनि में हू कहिड़ा कम करे सघंदो? त करे कारकर्दगी जी उमिरि 60-70 साल, किन सूरतनि में 80-85 साल। हिन माण्हू खिलाउनि में वञनि त ॿी ॻाल्हि आहे। मसलन खिला में इंसान वञण खां पोइ इंसान खे ॿुढापण जेका थिए थी उहा क़रीब त 400-500 सालनि खां पोइ थी। त करे जीअं ई इंसान काइनात में खिलाउनि में पेर रखंदो त जेतिरो हींअर इंसान 70 सालनि में थिए थो, ओतिरो 700 सालनि खां पोइ 10 भेरा उमिरि वधी वञे थी। 700 सालनि जो थींदो त माण्हू चवंदो हीउ माण्हू 70 साल जो आहे। उहो जॾहिं खिला में वेंदासीं त पंहिंजी वधंदी, पर हिन धरती ते रहंदे त हिकिड़ी उमिरि आहे। त करे सभु परी वञणा। त करे ख़राब कम करियूं या सुठा कम करियूं, चङा करियूं या बुरा करियूं, आम क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारियूं या ख़ासि क़िस्म जी ज़िंदगी गुज़ारियूं, कमरे में बंदि थी गुज़ारियूं या ॿाहिरि गुज़ारियूं, मरी त वञणा आहियूं न। इहा ॻाल्हि असांजी हर प्लानिंग जो हिसो हुजणु घुरिजे त असांखे जेको टाइम सफ़र जो मिलियल आहे, पर ट्रेन तो लॻणा 15 ॾींहं 10 ॾींहं, इतफ़ाक़ थिए त 5 मिंट, भला वधि में वधि कारकर्दगी जो जेको टाइम आहे उहो 80 साल 85 साल त मां असांजी उमिरि कढी छॾियूं। बाक़ी जेका उमिरि वञी बचे त असां वटि त ही टाइम आहे। टाइम जी त ख़बर पई त ज़िंदगीअ खे असीं बामक़सद बनाइणु चाहियूं था त टाइम हेतिरो आहे। ॿिए मोड़ी असां वटि दौलत केतिरी आहे, उहा मेन शइ आहे। तंहिंखे जेको असांजो ॾिसण जो अंदाज़ आहे उहो दुरुस्त करिणो आहे। उहो जे दुरुस्त न कबो त असां जंहिं शइ खे मक़सदु बनाईंदासीं उहो मक़सदु उहो हूंदो जो असीं चवंदासीं असीं खटियूं पिया, असीं चवंदासीं त असां अॻियां वधूं पिया, पर दरअसल असां अज़ाब हूंदासीं पंहिंजे पाड़े जे लाइ, पंहिंजे ख़ानदान लाइ, पंहिंजे इलाइक़े जे लाइ। असांजो अॻिते वधणु, सरमाएदारनि लाइ अॻिते वधणु हूंदो, जंहिंमें चवंदासीं हेॾियूं सारियूं दौलतूं, हेॾियूं सारियूं मिल्कियतूं असां वटि आहिनि। पर जीअं त असांजे अंदरि हवस हूंदो, असांजे अंदरि लालच हूंदी, तंहिं करे असांजे ॾिसण जो अंदाज़ ग़लति हुजण जे करे असां केॾियूं बि शयूं हासिलु करियूं, पर उहो ग़लति हूंदो। उहो ग़लति अंदाज़ कहिड़ो आहे? उहो हीअ आहे त बिल्डिंग जो सवेलो पाण सिखियासीं त बुनियाद हेठि खोटबो न। असां हीअं ॾिसंदा आहियूं फलाणो ज़हानत में मूंखां मथे आहे, मूं वटि आहे कान का, फलाणो जिस्मानी तरह सिहतमंद आहे, आउं बीमार थी वियो आहियां, फलाणे जा औलाद चवण में आहिनि, मुंहिंजा चवण में आहिनि, फलाणे जे पीउ हेतिरी मिल्कियत छॾी हुई, असांजो बाबो मज़ूरो न कुझु कोन छॾियो, चारई पासा रड़ आहे, वधणु अॻियां था चाहिनि। ॼण त हिकिड़ी भिट आहे, हिकिड़ो जबल आहे जंहिं ते असांजी मथे नज़र आहे, ही मथे, ही मथे, ही मथे, ही मथे, ही मथे, ही मथे, रुॻो मथे असांजी नज़र आहे, वधण बि मथे था चाहियूं। पर जीअं त उसूल इहा आहे त जे मथे वधण थो चाहीं त हेठि ज़मीन खोट, पंहिंजा बुनियाद हेठि मज़बूत कर। हाणे उन लाइ हिकिड़ो रजिस्टर, हिकिड़ी नंढड़ी कापी तयारु कराइबी आहे। पोइ भले तव्हां ज़ाती फर्दी तरह अॻियां वधो, कुटुंबी तरह अॻियां वधो, कुझु इलाइक़े लाइ करियो, क़ौम लाइ करियो या इंसान ज़ात लाइ करियो, पर उसूल तय थियल ही आहे त उन में रूहानी तरह मज़बूत थियण जे लाइ रजिस्टर में छा कबो उहो पाण हींअर सिखूं था। त बुखी दौलतूं हर इंसान वटि आहिनि, उहे कहिड़ियूं आहिनि? पहिरें नंबर ते अचे थो जिस्मानी मिल्कियत। असां वटि जेको जिस्म आहे, असां पंहिंजे जिस्म जी भेट कंदा आहियूं पाण खां वधीक बालातर जंहिंखे जिस्म मिलियल आहे तंहिंसां। जब इएं न थींदो आहे। तव्हां जेकर अॻियां वधणु चाहियो था, ज़िंदगी जे कहिड़े बि ॾाके ते हुजो, सोचियो त मुंहिंजी भेट में, असांजे पाड़े में, इलाइक़े में जेको फलाणो माण्हू आहे उनखे जिस्मानी मिल्कियत मूंखां घटि आहे। अखियूं हुन जूं ॿई कोन, नालो लिखी रजिस्टर ते लिखी रहिजे, हुनजा ॿई हथ कोन, या हिकिड़ो हथु आहे, या हिकिड़ी टंग कान्हेसि, हिकिड़ी आहेसि, हुनखे फालज थियल आहे। जिस्मानी तरह मूंखे बि बीमारियूं आहिनि, पर फलाणे खे मूंखां वधीक बीमारियूं। जिस्मानी मिल्कियत में पंहिंजी पहिरीं भेट पाण खां हेठि, मथे न। जेको माण्हू असां खां पसमांदा आहे तंहिंजो बाक़ाइदे नालो लिखी कापीअ ते, नंढड़ी कापी वठी 15-20 रुपए जी, उन ते लिखी रखिबो त ही माण्हू सो जिस्मानी मिल्कियत में मूंसां घटि आहे, आउं हिन खां मथे आहियां। ॿिए नंबर ते अचे थो ज़हनी मिल्कियत। ज़हनी हवाले सां माण्हू जीनियस पैदा थियनि था।
पर असां भेट पाण खां वधीक जीनियस सां न कयूं। असांजे विच थरां आहियूं त असीं सोचूं हीउ माण्हू त असांजी भेट में कुंत ज़हन आहे, हिनखे त हेतिरी ॻाल्हि बि सम्झ में नथी अचे, मूंखे त एतिरी अचे थी। मुंहिंजो त हाफ़्ज़ो हिन खां समूरनि ॻाल्हियुनि जे बारे जो तेज़ आहे। ऐं बहरहाल नतीजा कढी वञा थो, हे त नतीजा बि नथो कढी सघे। हिन ॾाके ते पहुचे मूं त हेतिरो इल्मु हासिलु कयो आहे, हिन त एतिरो बि इल्मु हासिलु न कयो आहे, पाण खां जेको घटि आहे। तंहिंजो कापीअ में नालो लिखी छॾियो त आउं ज़हनी मिल्कियत में हिन खां मथबर आहियां। 3 नंबर ते अचे थो दिली या जज़्बाती मिल्कियत। जज़्बाती हवाले सां असांखे बि कावड़ अचे थी, पर असां भेट करियूं त फलाणे जी कावड़ ऐं बखीली केतिरी आहे जो सभु माण्हू हुनजे ख़िलाफ़ थी हलिया। एतबारी आउं बि आहियां, प्यार आउं बि करियां थो, प्यार ऐं भेज में मूं पंहिंजो औलाद खारे छॾियो आहे, पर ॿियनि खां त आउं चङो आहियां। फलाणे ॾिस उन एतिरो त ॿार खे हेज ॾिनो जो ॿार सुभाणे वञे, उहो सुभाणे ग़लति कमु करे अचे त बि हुनजो पासो खणे। उन हेज ऐं प्यार में हुनजा ॿार कहिड़ा खरी विया हलिया, मुंहिंजा एतिरा त कोन खरियल आहिनि। त करे दिली ऐं जज़्बाती हवाले सां मूं में बि कमज़ोरियूं आहिनि, पर फलाणो मूंखां वधीक कमज़ोर आहे, आउं बि मुंझल आहियां, पर फलाणे जी भेट में आउं कुझु ठीकु आहियां। त करे दिली हवाले खां जेको असांखां कमज़ोर आहे तंहिंजो नालो रजिस्टर में लिखी छॾियो। उन में महसूसात अचे थो, इल्म ऐं फ़न, हद ऐं आदतूं असांजे अंदरि जज़्बाती कहिड़ियूं अचनि थियूं उहे, ऐं हुन वटि कहिड़ियूं आहिनि, असांखे उहा जज़्बाती इल्मु केतिरो आहे, हुनखे जज़्बाती इल्मु केतिरो आहे। दिलि वारे हवाले सां असां में जो उत्साह पैदा थिए थो त असां में उहो 2 ॾींहं हले थो, 4 ॾींहं हले थो, फलाणो में पैदा ई नथो थिए। केॾियूं तकरीरूं कर, हुनजे बावजूदि हुनजे अंदरि 5 मिंट लाइ उत्साह पैदा नथो थिए। ऐं हुन खां ठीकु आहे, सोडा बोतल असीं बि आहियूं, उहो खणी सिखंदासीं त सोडा बोतल मां तब्दील कीअं थियूं, पर हू त सोडा बोतल बि नथो थिए। का बि तकरीर ॿुधाईंसि, हुन तकरीर जो हुन ते असरु नथो थिए। त करे जज़्बाती हवाले सां आउं हुन खां बहितर आहियां। 4 नंबर ते अचे थो रूहानी मिल्कियत, ज़िंदगी जी माना। ज़िंदगी जी माना जे हवाले सां बि ठीकु आहे, असांजी क़ौमी ज़िंदगी कान्हे, पाण त क़ौमी कारकुन आहियूं, पर ॿियो को माण्हू सोचे। ज़मीर जे हवाले सां आउं एतिरो करे सघां थो त पंहिंजो जेको औलाद आहे तंहिंजो आउं पैसनि ते मार्कूं कोन वठंदुमि, मेरिट ते जेकरे पास थिया त पास थिया, बाक़ी आउं क़ौमी मामलनि में हिसो नथो वठां, दुनिया खे जेको खपे सो चए। पर हेतिरो फ़र्क़ु आहे त जेकॾहिं रस्ते हलंदे मुंहिंजे उस्ताद खे केरु गले खां थले बूंदाड़ ॾींदो त आउं बेअख्तियार हुनजे गले में वञी हथु विझंदुसि त हे मुंहिंजो उस्ताद आहे। ज़मीर जे हवाले सां, रूहानी हवाले सां मुंहिंजे अंदरि एतिरी गैरत आहे ऐं एतिरो बाज़मीर आहियां जो उस्ताद ते वधंदड़ चमाट आउं रोके सघां थो, उन सां विड़ी सघां थो। क़ौमी मामलनि में, इंसानी मामलनि में दुनिया खे जीअं खपे तीअं वेठी चए, एतिरो मूं में आहे, पर फलाणे में त एतिरो बि कोन्हे, उन त उस्ताद खे गले में हथु विधो, उन खां बहरहाल आउं मथे आहियां रूहानी तरह ज़मीर जे हवाले सां। 5 नंबर में अचे थो रत जा ऐं ॿिया रिश्ता जेके असांखे वणनि था, जिन खे असां वणूं था। रत जे रिश्तनि में हीअ ॻाल्हि सम्झणी आहे त रिश्ते जी गहराई कहिड़ी आहे। गहराई हीअ आहे त जिथे असां प्यार ॾियूं ऐं प्यार वठूं, ॿियो एतिराम, टियों चाह। रिश्ते जा 3 पासा आहिनि। जेकॾहिं रिश्ते जे अंदरि प्यार न आहे, भले पुटु हुजे, भले ज़ाल मुड़ुस जो रिश्तो हुजे, भले भाइरनि जो रिश्तो हुजे, हिक ॿिए लाइ कुर्ब न आहे, पंहिंजाइप न आहे, हिक ॿिए जो एतिराम न आहे, हिक ॿिए जो चवणु वठणु न आहे, पोइ कहिड़े क़िस्म जो रिश्तो आहे। ऐं ॿिए पासे असांजो सौटु आहे, असांजो मासात आहे, असांजे ख़ानदान मां, या असांजो दोस्त आहे, असांजो हिक ॿिए सां कुर्ब बि आहे, हिक ॿिए जो एतिराम बि करियूं था, हिक ॿिए जो चवण बि वठूं था, बसि 3 इस्म पूरा थी विया। गहरो रिश्तो आहे। रिश्ते जी बेस ऐं बुनियाद में 3 शयूं थींदियूं आहिनि। तंहिं करे जेके असांजा रत जा रिश्ता आहिनि ऐं प्यारा रिश्ता आहिनि, उन्हनि में असीं सोचूं त असांजा माण्हू चवणु नथा वठनि, या असीं बि खेंचला आहियूं, चवणु नथा वठूं, पर फलाणे जे भेट में असां अधीअ जो एतिराम करियूं था, पुफीअ जो चवणु वठूं था, ऐं फलाणे जी भेट में असांजो औलाद बहरहाल हिननि मामलनि में त असांजो चवणु वठे थो, असांजा दोस्त चवणु वठनि था। ॿिए जी भेट में असां हिते मथे आहियूं, उहो रत जे रिश्तनि में लिखो। ॿियो 6 नंबर ते अचे थो असांजी असर ऐं वस हेठि माण्हू, या जिन जे असर ऐं वस में असां आहियूं। आउं ॻाल्हि करियां थो, दोस्त ॿिया मुंहिंजो चवणु नथा वठनि, आम माण्हू मुंहिंजो चवणु नथा वठनि। उन में वाक़ई बि असां वटि फन न हूंदो आहे त माण्हुनि मां कमु कीअं वठिजे। 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। असां चाहींदा आहियूं त माण्हू असांजी मर्ज़ीअ ते हलनि, असां उन्हनि जो चवणु न वठूं, पर माण्हू त असांजो वठनि। हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे। औलाद बि वठे, जेको मवाली निभागो वेठो हूंदो घर जे अंदरि, सो बि जे औलादी हूंदो चवंदो छोरा मुंहिंजो त चवणु वठनि। चवणु वठण जे मामले में हर माण्हू जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त ॿिया मुंहिंजो चवणु वठनि। हाणे हुन में सोचियो त ॿिया फलाणा ॾिसो, उन्हनि जो औलाद, उन्हनि जा ॿाहिरि, उन्हनि जा दोस्त, उन्हनि जे चवण में उन्हनि जे असर जो दाइरो वधीक आहे। हुनजे सॾ ते ॾिसो त 500 माण्हू निकिरी चवंदा मुंहिंजे सॾ ते केरु कोन्हे। इहा रड़ न, सोचणो हीअ आहे त मुंहिंजी भेट में ॿियो केरु आहे जंहिंजे चवण में केरु बि कोन्हे।
आहे बि साले आहे बि चङो कमाए बि सॼो घर में अचे थो त बि छोरा मानस जे चवण ते आहिनि हिन जो त चवण ई नथा वठनि उन जी भेट में असीं चऊं त असीं त पोइ मथवारा आहियूं चवण जे मामले में ऐं हीउ क़िबलो दुरुस्त करिणो आहे त असांजे ॿियनि जे चवण में आहियूं त असां छा सम्झंदा आहियूं असां सम्झंदा आहियूं त ॿिए जे चवण में हुजूं हुनजे डिसिप्लिन में हुजूं क़ैद आहे ॼण त असीं ॾोरनि में फाथा पिया आहियूं असीं अॻियां वधण था चाहियूं हीअ त असांखे क़ैद ॼण त रोकियो वेठो आहे पर उहो क़ैद इलाही कनि मानाउनि में ज़बरदस्त हूंदो आहे उहो ई त हूंदो आहे जेको असांखे मथे खणी वेंदो आहे बिल्कुलु ईअं जे मथे उॾामंदड़ लॻड़ आहे उहो जेको पतंग उॾामे पियो तंहिंखे उहो ॾोरी आहे उहा तव्हां ॾिसंदा उहो ॾोरी छिक थी ॾिए छिक माना छा त लॻड़ मथे उॾणु चाहे थो ॾोरी हुनखे छिके थी ॾिए जेकॾहिं थोरी अकुल सां ॾिसिजे त लॻड़ खे ईअं सोचणु घुरिजे त हीअ ॾोरी जे न मूंखे छॾे ऐं कोन मथे हलाए वञा पियो ऐं वाक़ई ॾोरी कोन रोके बीठी आहे पर सही माना में ॾिसिजे त जेके माण्हू असां ते डिसिप्लिन लागू कनि था जेके असां मां कमु वठणु चाहिनि था जिन जे असीं चवण में आहियूं जेको असांखे उमन क़ैद थो लॻे त ॼण त ॾोरियुनि में ॿधा पिया आहियूं ज़ंजीरुनि में ॿधा पिया आहियूं हाणे तव्हां ॾोरी कटे ॾियो हाणे छा थींदो लॻण 5-7 फुट मथे वेंदो हाणे केॾांहुं वेंदो हाणे त ज़मीन ते अची किरंदो न उहो जेको असांखे क़ैद थो लॻे उहो जेको चवणु उहे जेके झलूं असांखे रोकियो बीठियूं आहिनि जेके असांखे ॾुखियूं थियूं लॻनि उहे लॻड़ जी रसीअ वांगुरु त करे इलाही का क़ैद असांखे चारई पासा लॻल ॾोरियूं जेके असांखे क़ैद महसूसु थियनि था उहे असांखे मथे दरअसल उॾाइण में वॾी मदद था कनि उहे जे न हुजनि त असांजे अंदरि बि उहा सॼी गड़बड़ आहे जेका ॼापंदे असां खणी आया आहियूं वैशी दौरनि जी उहा असांखे हीअं 5 फुट मथे रुॻो उॾाए वरी जी ज़मीन ते किराईंदी असीं का शइ न हूंदासीं त करे हीउ पासो बि दुरुस्त करिणो आहे त असीं माण्हुनि जे चवण में केतिरा आहियूं ऐं उन्हनि जा चवण शुरूअ में न वणंदा पर 5-10 ॾींहंनि खां पोइ महसूसु थींदो त वाक़ई आउं ख़ता करण वारो हुअसि हिन माण्हूअ जे चवण ते आउं बची वियुमि हिकिड़ो पासो दुरुस्त कबो चवण जो मामिलो आहे 7 नंबर ते अचे थो मुआशी वसीला ऐं तहलकात मुआशी वसीला ऐं तहलकात में असीं सोचींदासीं असीं पसमांदा ग़रीब मिसकिन माण्हू असां कुझु बि न आहे त करे रड़ कहिड़ी हूंदी हिन वटि हीअ आहे हिन वटि हीअ आहे हिन वटि हीअ मथे ॾिसण वारी आहे न असांजी बुनियाद खोटूं आहिनि तंहिं करे इहो त आउं त ठीकु आहियां मुंहिंजी भेट में फलाणो छा आहे फलाणो त औलाद खे पढ़ाए नथो सघे आउं त पढ़ाए सघां हू मूंखां पसमांदा आहे हू मूंखां घटि आहे मुआशी तरह उहो लिखी छॾे त हीअ मूंखां मुआशी तरह घटि आहे ऐं हिन खां मुआशी तरह मथे आहियां फ्री वक़्तु जंहिंखे माण्हू सम्झंदी न आहे त फ्री वक़्तु दौलत आहे पाण वटि सेखारियो वेंदो आहे वांदे खां वंगार बि वांदो वेहणु शैतान जो घरु आहे दिमाग़ में शैतान पैदा थींदो जवाब असुल त फ्री वक़्तु आहे वॾे में वॾा कम त फ्री वक़्त में था थियनि ज़रूरतूं ईजाद जी मान सो हिकिड़ो अधु आहे त ज़रूरतनि जे वसीले जॾहिं साइंस जॾहिं जिन शयुनि जी ज़रूरत पवे थी तॾहिं त साइंस अॻियां वधी वञे थी हली पर वॾे में वॾा शानदार जेके कारनामा आहिनि उहे ज़रूरतनि मां पैदा कोन थिया आहिनि वांदकाई मां पैदा थिया जॾहिं वांदकाई आहे तॾहिं माण्हुनि उहे ॻाल्हियूं सोचियूं जिन ते सभु वेही खिलनि मसलन अॼु खां 2000 साल अॻे ऑटोमोबाइल इंजण अञा ठही कान हुई जंहिं ते हली सघिजे ऐं माण्हुनि सोचियो उहो दौरु कॾहिं ईंदो जॾहिं माण्हू हुन जग ते वेठा हूंदा हीअ जे ॻाल्हि ॿुधिजे त हीअ खिल जी ॻाल्हि न आहे चरिया माण्हू वांदा वेठा आहिनि अञा ऑटोमोबाइल जणी कान आई आहे साइकिल ई हिन धरतीअ ते कान आई आहे ऐं हीअ ऐं ज़रूरत बि कान्हे चंड ते वञण जी ज़रूरत कहिड़ी भला अॼु बि चंड ते वञण जी ज़रूरत कहिड़ी आहे पर माण्हू लाइ सोची त चंड ते वञिबो ऐं माण्हू लाइ सोचींदासीं उॾामण जी ज़रूरत कहिड़ी वांदा ख़्याल पोइ उन्हनि वांदनि ख़्यालनि में छा वेठा आहियूं उॾण खटोलो आहे उहो उॾामे पियो अॼु तव्हां ॾिसो त उहे जहाज न पिया उॾामनि अॼु हेलीकॉप्टर कोन वेठा उॾामनि या शीशो उन शीशे में तस्वराती ॻाल्हियूं वांदनि जूं ॻाल्हियूं उहे वांदनि जूं पटाड़ूं कहिड़ियूं शीशो आहे त ॾिसूं पिया फलाणे हंधि जंग लॻे पई हू हुते हीअं पियो करे हीअं पियो करे हिन कमांडर खे मोकिलियो हे गदारी वेठो करे उहो शीशनि में सभु ॾिसिजे पियो अॼु शीशनि में न पियो ॾिसिजे अॼु उहे सभु चरिया ख़्याल ई मोबाइल पूरा न वेठो करे इंटरनेट जे वसीले ऐं मैसेंजर कॉलिंग ऐं वीडियो कॉलिंग जे वसीले ई न वेठो करे सभु कम थियनि पिया त करे वांदकाई जेको फ्री टाइम आहे फ्री टाइम दौलत आहे उन में असीं सोचूं फलाणो त आज़ादी आज़ादु आहे जवाबु आहे त घणी आज़ादी हद खां वधीक फ्री टाइम हूंदो सो बि ख़राबु आहे हिन दुनिया जी कहिड़ी शइ आहे जेका तवाज़ुन में न आहे खीरु ॾाढो ज़बरदस्त आहे पर कंहिं माण्हू खे रोज़ानो 2 किलो पीआरियोसि त उहो त नुक़सानकार आहे कहिड़ी शइ पाणी ज़बरदस्त आहे असांजे अमराज चई त आउं पाणीअ सां मुंहिंजो सौटो चई त मुंहिंजी शादी न कराईंदा पाणी सां ख़ुदि कशी कंदुसि चयूं त हिनखे छॾियोसि पाणी सां कहिड़ी ख़ुदि कशी कंदो हिकिड़ो गिलास पीते ॿियो पीते टियों पीते आस्ते आस्ते पीअंदो 16 जेॾीमहिल पीते अखियूं निकिरी आयूं डॉक्टर चई मरी वेंदो अॼु 16 पी वियो गिलास आस्ते आस्ते करे पोइ अलाए कीअं हुनखे बचायोसीं वाक़ई माण्हू जेकॾहिं ईअं करे त पाणीअ सां माण्हू मरी थो वञे पियो न त पाणी त फ़ाइदेमंद आहे
त करे तवाज़न में हर शइ तवाज़न में त करे फ्री टाइम तवाज़न में पर असीं लिखूं त फलाणे माण्हू वटि फ्री टाइम न आहे वीचारो सॼो ॾींहुं पूरो करे थो तॾहिं हुनजो 8 या 300 रुपया थियनि था हीअ कंहिं शइ ते सोचे बि नथो सघे 300 रुपया नथो करे त घर नथो हले उनजी भेट में मूं वटि त 2-4 कलाक फ्री जा आहिनि ऐं पोइ फ्री टाइम किथे इस्तेमालु करे सघां थो ऐं ॿियो फ्री टाइम जो इस्तेमालु हीअं कबो आहे कॾहिं बि का बि तव्हां दौलत इस्तेमालु करियो ऐं तव्हांखे वापसि मिले तव्हां का बि मोड़ी लॻायो उहो तव्हांखे कमाए ॾे न उहो कहिड़े क़िस्म जो तंहिं करे जेको फ्री टाइम मिलंदो आहे उहो वरी असांखे हू जो चरनि वारो अकल न वांदे खां वंगार भली उहो अहिड़ी जॻह ते इस्तेमालु करे छॾींदासीं फ्री टाइम असांखां वियो फ्री टाइम जे इस्तेमाल जी माना हीअं आहे त अॼु असां वटि 2 कलाक आहे 2 कलाकनि जो कीअं यूज़ करियूं जो सुभाणे उहे असांजा 2.5 कलाक थियनि पोइ 3 कलाक थियनि पोइ 4 कलाक थियनि धंधा बि हलनि कारोबार बि हलनि इहो फ्री टाइम आहे जंहिं फ्री टाइम में असां ज़बरदस्त ऐं शानदार पंहिंजे पाण लाइ पंहिंजे औलाद लाइ पंहिंजे खानदान लाइ पंहिंजे पाड़े लाइ पंहिंजे शहर लाइ क़ौम लाइ इंसानियत लाइ फ्री टाइम में असां कमु करे सघूं था उन में असां कंहिंजा नौकर न आहियूं असां नौकर रुॻो माण्हुनि जो न थींदो आहे नौकर त माण्हू पेट जो बि आहे 300 रुपया तव्हां मज़ूरी न कंदा त पोइ कीअं हलंदो उते माण्हू नौकर आहे जिते फाथो पियो आहे हीअ फ्री टाइम त आज़ादी आहे असुल इंसानी आज़ादी फ्री वक़्त में आहे त करे फ्री वक़्त जो अहिड़ो इस्तेमालु करिणो आहे जो फ्री वक़्तु बि असांजो बचे ऐं कमायूं त करे उनखे सम्झणो आहे उनजी भेट करणी आहे त ॿिए वठी फ्री टाइम न आहे मूं वटि उन खां वधीक आहे फ्री टाइम खां पोइ अचे थो फ़ैसिला करे सघण जी आज़ादी असांजी भेट कंदासीं त इलाही का फ़ैसिला असांखे करे सघण जी आज़ादी कोन हूंदी आहे ऐं पाण हिते वेठा आहियूं बहिराणनि में जे वञिजे ऐं उत्तर वारे पासे वञिजे त हे जे बरोच लॻाए वेठा आहिनि हे सम्झनि था त असां आज़ादु आहियूं कारो करी करे मारे वेठा आहियूं हिननि खे अख़्तियार आहे त पंहिंजी न्याणी ते क्यास आणींदे उनखे कारोकारी जंहिं कयो सम्झे पियो त चाचे ग़लति इल्ज़ाम ॾिनो आहे असल में उन्हनि सां ॿनीअ जो मामिलो आहे पर हिन भाउ खे फ़ैसिले करण जो अख़्तियार आहे जो चवे त आउं कारी करे अधीअ खे कोन मारींदुसि जवाबु आहे अख़्तियार ई न आहे चारई पासां ॼण त थुकुनि जो तूफ़ान आहे हुतां थुक हुतां थुक हुतां थुक उन्हनि थुकनि में ही मजबूरनि जो हुननि खे मारी जेकॾहिं कंहिंजे अंदरि क्यास आहे त ऐं ॿिया ख़ुदि थुकूं हणंदड़ आहिनि जेके उते उन सॼे समाज खे तबाह ऐं बर्बादु कंदड़ आहिनि फ़ैसिला करण जा अख़्तियार ई न आहे छोकिरी त ठहियो पर छोकिरनि खे अख़्तियार आहिनि जो उनखे 10 साल अॻे जा कंध में हणी छॾियो अथई तुंहिंजी पधरी थियल आहे मंगणी थियल आहे हीअ तुंहिंजी बंग आहे हिनखे अख़्तियार आहे इलाही ॾिसंदा अख़्तियार ई न आहे जो ॿिए हंधि फ़ैसिलो करे सघे त आउं फलाणी पंहिंजे ई ख़ानदान मां फलाणी सां थो शादी करणु चाहियां या ज़ात असांजी बख़्शी आहे पर पाड़ो ॿियो आहे ऐं उते ई थो शादी करणु चाहियां अख़्तियार ई न आहे त करे असां जिते क़ैद हुजूं त हिते असांखे अख़्तियार न आहे उते सोचियूं ॿियनि जी भेट में त असांखे त अख़्तियार आहे हुन औरत जी भेट में असांखे कहिड़ो अख़्तियार आहे जो असां पंहिंजी शादी करे सघूं था उनखे क़ुर सां परणाए छॾियूं उनजी भेट में ॾिसो असीं केतिरा आज़ादु आहियूं असांखे त अख़्तियार आहे त करे ॿिए जी भेट में असांखां पसमांदा जी भेट में असांखे फ़ैसिले करण जी आज़ादी आहे फ़न हुनर ऐं कारीगरनि जूं सलाहियतूं जंहिं ॾाके ते असां आहियूं बा फलाणे हीउ सिखियो हीउ सिखियो हीउ सिखियो हीउ सिखियो बा तूं सिखी सघींदो पर तोखे हिन ॾाकी ते जो होश आयो आहे तूं हुन सां पंहिंजी भेट न कर तूं भेट कर पसमांदा सां त हू जो पसमांदा आहे तंहिंखे त कुझु नथो अचे मूंखे त हुनजी भेट में भला गाॾीअ जी ड्राइविंग करणु त अचे थी हीउ धंधो अचे थो जंहिं मां गुज़र सफ़र करे अॻियां वधी सघां थो हुनखे त को कुझु नथो अचे इहो कारोबार में पिणस जो हट वियो बंदि थी हाणे हुन वटि न हुनर आहे न छा मूंखे त वाढो को हुनर अचे थो आउं त उते 2 पैसा गॾु करे बचनि जी बि करे सघां थो अॻियां बि वधी सघां थो फलाणे जी भेट में आउं बहितर आहियां कारीगरनि जी में यारो फितरत जे उसूलनि जी ॼाण सम्झ ऐं उन्हनि मूजिबि अमल करण ऐं आदत बनाइण फितरत जा कानून सभिनी जी गजनि ते सिर्फ़ु इस्तेमालु उहो करे सघे थो जंहिंखे जेतिरी ॼाण अब फलाणे खे चए हुनखे मूंखां वधीक ॼाण आहे अब तूं पसमांदा सां भेट कर त उनजी भेट में तोखे वधीक ॼाण आहे फितरत जा कानून ई आहिनि तव्हां को बि मोबाइल खणी पंहिंजो मोबाइल आहे खणी पाण हिते ई छॾींदासीं जवाब त ज़मीन ते निकिरंदो हींअर पाण शाह साईं खे वठी लतीफ़ साईं खे हथ में ॾिस मोबाइल चवंदो हे तूं छॾीस जावेद हेठि किरंदो कोन किरंदो मोबाइल हेठि किरी पवंदो फितरत जो कानून किरी पवंदो पाण हलिया हलूं अरबुस्तान में इहो उते जो कैप्तला जो वॾो थियो आहे उते तो ख़ुतबा पढ़े तंहिंजे हथ में पाण ॾियूंसि त बाबा ही मोबाइल तूं हेठि छॾ जावेद हेठि छॾींदो किरंदो कोन किरंदो किरी पवंदो पाण जेको कपिड़ो उते चाढ़ीनि था उहो कैप्तला जो कपिड़ो तंहिंखे कैप्तला जे मथां 2 फुट खणी उनखे चाढ़जे न पर उनखे छॾिबो हेठि किरंदो कोन किरंदो आहे त कैप्तला जो कपिड़ो पर चाढ़बो कोन त किरी पवंदो उन करे जो जेके कुदरत जा कानून आहिनि उहे फितरी आहिनि उहे हर जॻह ते हर मुक़दस खां मुक़दस तरीन जॻह ते ऐं हर मुक़दस खां मुक़दस माण्हूअ जे मामले में साॻिए नमूने ऑपरेट कंदा ईअं न आहे त हीउ माण्हू कंदो त न थींदो ऐं हीउ माण्हू कंदो त थींदो फितरत जा कानून आहिनि
तंहिं करे उहे असांखे जेतिरा इस्तेमालु करणु ईंदा असां करे सघूं था। असांखे जे नथा अचनि त भेट करियूं त फलाणे खे त एतिरा बि नथा अचनि, सम्झ में मूंखे एतिरा त अचनि था, असां एतिरो त सिखिया आहियूं त भाउ इर्तिकाई तब्दीली ईंदियूं, पोइ सिफ़ती तब्दीली ईंदियूं, आस्ते आस्ते माण्हुनि खे तयारु कंदासीं, आस्ते आस्ते रिज़ल्ट मिलंदी। ॿिए खे त एतिरो बि नथो अचे, हू त जज़्बाती थी थो वञे, वियासीं फलाणे खे वञी लेक्चर ॾिनोसीं, माण्हू त सुधरनि ई नथा। असांखे त ख़बर आहे त किस्तुनि में थींदो। हींअर जे मेह लॻी आहे त 9 महीननि 10 महीननि खां पोइ वियामदी, महीने खां पोइ कीअं वियामदी, 10 महीननि खां पोइ वियामदी। एतिरी असांखे त ख़बर आहे त इर्तिकाई अमल हले पियो 100 डिग्री सेंटीग्रेड ते पाणी टहिकंदो, असांखे त ख़बर आहे, ॿिए खे त इहा बि ख़बर कान्हे। ऐं असां पंहिंजे जज़्बातनि खे उन इर्तिकाई अमल मूजिबि ठाहे छॾियो आहे, तंहिं करे असांखे सब्र करणु बचे थो, ॿिए खे सब्र करणु नथो अचे, विच ते रोज़ो टोड़े थो छॾे, तंहिंजी भेट में असां ठीकु कयूं उहो लिखी वेंदो। तंहिं करे जिन महिल ही पाण बुनियाद पंहिंजा रूहानी मज़बूत कंदासीं त उन में हिकिड़ो केलगरी टावर आहे, उहो 109.8 मीटर माना 626 फुट डिघो आहे। उनजो कुल वज़न आहे 10,884 टन, जंहिंमां 6,339 टन यानी तक़रीबन 60% ज़मीन जे अंदरि आहे। तंहिं करे जेकॾहिं असां चाहियूं था त ज़िंदगीअ खे असां बुलंदर खणी वञूं हलिया त उनजो 60% रूहानी बुनियाद खे मज़बूत कबो। ऐं पोइ रूहानी बुनियाद खे जेॾी महिल मज़बूत कंदासीं पोइ अॻियां वधण जे मामले में हीअं आहे। सवेल सिखियासीं जिस्मानी ताक़त, तव्हां ॿुधायो त जिस्मानी तरह हिकिड़ो सिहतमंद ॿारु ॼातो आहे ऐं बहितरीनु आहे, उनखे का छोकिरी जेका निपाइस पई उनखे पालण जो तरीक़ो अचे कोन थो, उहा खणी उनखे लुगड़े तबाह करे छॾींदसि, वरी जो उते ई बचियो, पाड़े जो माहौल ठीकु कोन्हे, पियो वञी नशनि ते, हेॾां वरी कमज़ोर ॿारु ॼातो, पर सलीके वारी औरत पढ़ी लिखी आहे, उनखे उहा पई लिखाए। पाड़े जो माहौल बि ठीकु आहे, वर्ज़िश हिननि जे वजूद जो हिसो आहे, कल्चर जो हिसो आहे। उहो माण्हू वर्ज़िशूं करे 20-22 सालनि खां पोइ नबल ॼातल ॿार ॾिसंदा त हैरान हूंदा त केॾो ताक़तवर आहे। ऐं जिस्मानी तरह जेको ताक़तवर ॼातो हो उहो 22 सालनि खां पोइ हीरोइन जो मवाले लॻो पिया। तव्हां ॾिठो त जिस्मानी ताक़त अॻियां वधे बि थी ऐं पुठियां हटे बि थी। ज़हनी ताक़त सवेलो सिखीसीं, ज़हनी ताक़त जे मामले में हिकिड़ो जीनियस ॼातो, त जीनियस खे खणी पाण मोल जबल हेॾां खणी हलूंसि या बलूचिस्तान वारे पासे दुरेजीअ में उते छॾी अचूं, सॼो वक़्तु हिकिड़ो ॿकरियूं चारे, अलफ़ बेबला बि ॿकरी कुझु न पढ़ियो, प्राइमरी बि न पढ़ियो, ॿियो वरी विच थोरो आहे ज़हानत जे हिसाब सां, तंहिं छोकिरे खे वरी पाण पढ़ायोसीं तयारु कयोसीं, वेठारो कॉलेज में पढ़ियो, वरी माण्हुनि सां मिलिजे कीअं उहो सिखियो, वरी शाल थी पियो शाइरियूं ॿियूं, पंहिंजे पाण में जॾहिं कमज़ोरी अचे तॾहिं जुरत पैदा कीअं कजे से सिखियो। हाणे 30-35 सालनि जो असां वारो छोकिरो थियो ऐं हू बि थियो जो ॿकरियूं चारे, ॿकरियूं चारींदड़ जेनियस ते खे पाण वठी आया हुआसीं, जंहिंखे ख़बर ई कान्हे त दुनिया छा थींदी आहे, उनखे असां कार वहिंवार बि कोन कयो, रुॻो ॿकरियूं थो चारे, उनखे अची विहारियो हेॾा पंहिंजो ॿिए दर्जे वारो ज़हानत रखंदड़ तंहिंखे अची विहारियो, हू मथे आहे पाण मथे, जवाब त पाण मथे। लेनिन जो ज़हन, माओ ज़ेतुंग जो ज़हन, जेके जिन इनकलाब बर्पा करे छॾिया, तिन जे ज़हननि ते तहक़ीक़ूं थियूं, उहे मीडियम ॿिए दर्जे जा हुआ, पहिरीं दर्जे जा जीनियस माण्हू कोन हुआ, दुनियादारी जे मैदान में लही पिया त पोइ सिखी विया हलिया। तरण जी जंहिं माण्हू में वधीक सलाहियत आहे तंहिंखे तव्हां तारियो कोन था, जंहिंमें सलाहियत घटि आहे तंहिंखे तव्हां शाखुनि में तारे, ॿाहनि में तारे, समुंडनि में वेठा तारियो, नतीजो इहो थींदो त वधीक तारो त उहो थींदो। तीअं दुनिया जो ही जेको समुंड आहे तंहिंमें माओ ज़ेतुंग तरण सिखी वियो, लेनिन तरण सिखी वियो, फिडल कास्ट्रो तरण सिखी वियो, उहे माण्हू अनमोल ऐं अजीब ग़रीब थी विया हुआ। ऐं जेके जीनियस माण्हू हुआ से तरी ई कोन हिन दुनिया में, नतीजे में पुठिते थी विया। ज़हनी ताक़त वधाए सघिजे थी जे रूहानी बुनियाद मज़बूत हुजे त रड़ न हुजे, हुन वटि आहे मूं वटि आहे कोन, इन क़िस्म जी मायूसी आहे त पोइ मायूसीअ जे कलूरे खे असां केॾां कंदासीं। उहा त मायूसी ख़तरनाक कलूरो आहे, जो कलूरो जंहिं फसल में हण उहो उते कढोसि, वरी कढी वरी तव्हां वञी वारीअ में हीअं ततल वारीअ में छॾियोसि, हाणे पक थींदी त कलूरो वियो, वरी जो ओचितो बरसाति पई, इहो निभाॻो अहिड़ो आहे, वरी उते फिटी पवंदो। तंहिं करे जे इहा रड़ ही मथे ही सभु दौलतूं जेके पाण सिखियासीं इहे सभु वधाए सघजनि थियूं। दिली दौलत प्यार जे हिसाब सां तव्हां ॾिसो त जेकॾहिं असांखे सम्झ अचे त ॿिए खे सब्र सां ॿुधणो आहे, पोइ उनखे सम्झाइणो आहे, ख़ैर बि करिणो आहे, माण्हू जो ॾुख सुख में मदद बि करणी आहे। नतीजो छा थींदो? नतीजो इहो त ॿिए जी भेट में तव्हां सोचियो हो त आउं थोरो मथे आहियां, हिते तव्हां पंहिंजे पाण खे बहितर करे पोइ तव्हां अॻियां वधिया, 10-12 सालनि खां पोइ तव्हांजूं हज़ारे धीअरूं थी सघनि। तव्हांखे का तकलीफ़ अचे, तव्हां माण्हुनि जा कम बि कया आहिनि, उस्ताद बि थिया आहियो, तंहिंखे सम्झायो बि आहे, तव्हांजी टंग भॼी पए, तव्हांजे पारां हज़ारों माण्हू गॾु हूंदा।
माण्हू मरी वेंदा आहिनि। तव्हां ॾिठो आहे त मरी वञण खां पोइ उन्हनि जे लाइ माण्हू केतिरो वेठा रोअंदा आहिनि, केतिरा माण्हू उन्हनि जे पोयां हूंदा आहिनि। रिश्ते जे बुनियाद में कहिड़ियूं शयूं टे सिखियूंसीं? प्यार ॾियणु ऐं वठणु, एतिराम करणु ऐं एतिराम मञणु, चयो वठणु ऐं चयो मञणु, बसि इहे टे शयूं चयो। जेकर रिश्तनि जे हिसाब सां ॾिठोसीं त जेके लीडर थियनि था उहे तव्हां ॾिठो आहे त इन रिश्तनि जे नाते में केतिरा अॻियां वधी वञनि था। जो कल्ह जॾहिं ॼाता हूंदा त 4 माण्हू हूंदा उन्हनि जे रत जे रिश्तनि में जिन जे बुनियाद में इहे टे शयूं आहिनि। बाद में त लखे माण्हू हुननि जे चवण में आहिनि, लखे माण्हू हुननि जो एतिराम वठणु कनि था, लखे माण्हू हुननि सां मोहबत कनि था। इहा दौलत वधाए सघिजे थी, रूहानी दौलत वधाए सघिजे थी। त उहो जेको माण्हू चवे थो त मुंहिंजे अंदरि एतिरो आहे जो आउं ॿिए उस्ताद जे गले में हथ वेताऊं ते विड़ी पवां थो, उहो जे सुभाणे सोचे थो त पोइ पाड़े में थींदड़ बेवाजिबीअ लाइ पंहिंजे अंदर खे वधाए थो। सुभाणे जॾहिं क़ौम जा मामला थियनि था, दरिया बंदि थियनि था, कालाबाग डैम जा इशू थियनि था, चौधारी चढ़ाव जो आवाज़ अचे थो, तॾहिं हू मैदान कनि था, निकिरी अचनि था। ऐं तव्हां ॾिठो त समाजी तंज़ीमूं निकिरी आहियूं, उस्तादनि जूं तंज़ीमूं निकिरी आहियूं, सभिनी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु जदोजहद वेठे कई, माण्हुनि जूं बिरादरी तंज़ीमूं निकिरी आहियूं। अबा केरु अबा ख़ासि केरनि जी तंज़ीम उहा वेठी कालाबाग डैम जे ख़िलाफ़ु एहतिजाज करे। तंहिं करे माण्हू जेकॾहिं वधाए थो त ज़मीर ऐं ज़िंदगी जी माना जे हवाले सां इहा जेका रूहानी दौलत आहे उहा वधी वञे थी। उहा क़ौम खां टिपी इंसान ज़ात ताईं थी वञे थी, पर जे बुनियाद रूहानी असांजो मज़बूत आहे। त 5 में रत जा रिश्ता पाण वरितोसीं। 6 में जेके माण्हू असांजे असर में आहिनि उहो असर वधी वञे थो हलियो। मुआशी वसीला तव्हां ॾिठो त इलाही का माण्हू हिन धरतीअ ते आहिनि जेके जाइज़ कमाई सां अॻियां वधी उन्हनि उसूलनि ते अमल कंदा। जितां हुननि आगाज़ कयो हो तंहिंखां 1000 भेरा 500 भेरा अॻियां वधी वञनि था, पर उन्हनि जे अंदरि हवस ऐं लालच न आहे। उन करे जो बुनियाद मज़बूत आहे। ही घटि ऐं उन खां त मथे आहे, पर हू मथे वारी जेका ॻाल्हि आहे उन ते जेॾीमहिल माण्हू आगाज़ था कनि पोइ उहे तवंगर बि थींदा, दौलतमंद बि थींदा, पैसो बि कमाइनि था, पर नतीजो छा थो थिए? लालच ऐं हवस ख़तमु नथो थिए। ऐं जे वाक़ई हवस ख़तमु थिए त पूरी इंसान ज़ात हिकिड़े माण्हू जी दौलत मां फैज़ियाब थी सघे थी। एॾियूं दौलतूं अॼु अमेरिका जे अंदरि माण्हुनि वटि ॿियूं आहिनि, पर उन्हनि जी लालच ख़तमु नथी थिए। छो? सॼो ॾींहुं बसि वठाए हिन सां मुक़ाबिलो, हिन सां मुक़ाबिलो, हिन सां मुक़ाबिलो कहिड़े क़िस्म जो आहे? हिन क़िस्म जो आहे जे गाॾी डुड़ंदी वञे, पासे खां कुतो हुन सां डुड़ंदो वञे, रेस वेठो पुॼाए। जवाब त मालिक खां पुछो थियो त भला ॾे ख़बर चाहे हीउ कॾहिं हिन गाॾीअ पहुचंदो। चई आउं इहो कोन थो सोचां, आउं इहो थो सोचां त हीउ गाॾीअ जे पोयां कुतो थो डोड़े, भला ही 50 भेरा हिन गाॾीअ खे जे क्रॉस करे वियो त कहिड़ो तीर हणंदो, मक़सदु कहिड़ो? तंहिं करे ज़िंदगी जेका उहा डोड़ आहे उहा डोड़ इन क़िस्म जी आहे। तॾहिं त बीमारियूं आहिनि। मसलन तव्हां मुतमइन ज़िंदगी गुज़ारींदा त मोरूसी बीमारी खे छॾे करे बाक़ी माण्हूअ जे अंदरि बीमारी थिए थी त माना हुनजी ज़िंदगी लाइफ मां मुतमइन कोन्हे। तंहिं करे कहिड़ी बीमारी थियनि थियूं? ब्लड प्रेशर, शुगर। जंहिं माण्हू खे हूंदी मोरूसी न हुजे त उहो जाचींदो त ज़िंदगी में बहरहाल अहिड़ा कंहिं दौर में अहिड़ा लोॾा आया हूंदा जिन लोॾनि जे करे माण्हू जे अंदरि उहा बीमारी थी वञे थी। ॿियो माइग्रेन, अधु पासे जो सूरु। ज़िंदगी मुतमइन आहे त अधु पासे जो सूरु न थींदो आहे। मोरूसी आहे त ॿी ॻाल्हि आहे, न त उहो न थींदो आहे, उहो थिए थो। हे कंध जे हुदूद कमु करणु छॾे ॾींदा आहिनि। माना ज़िंदगीअ में तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला नथा करे सघो। तंहिं करे इहा 80% बीमारी जेका औरतुनि अंदरि थींदी आहे, औरतुनि जे अंदरि सलाहियत हूंदी आहे फ़ैसिलनि करण जी, पर जीअं त उन्हनि खे अख़्तियार न हूंदो आहे तंहिं करे उन्हनि खे उहा बीमारी थी पवंदी आहे। हुननि जी तव्हां लाइफ वञी ॾिसो त हुननि जी सॼी सरमाएदारनि जी जेका ज़िंदगी आहे उहा जे मुतमइन ज़िंदगी हुजे त हुननि खे इहे बीमारियूं लॻनि ई न। पोइ निंड जूं गोरियूं छो था खाइनि? ऐं बर्ताने जे अंदरि उहा ख़तरनाक बीमारी जंहिंमें इजाज़त आहे कानूनी तौर ते, उहो जेॾीमहिल लिखी ॾिए त हुनखे मौत जी सुई हणी मारे छॾियो, 6 महीना निंड न ईंदी आहे दवाउनि जे बावजूद। जी ज़िंदगी पुरलुत्फ़ आहे ऐं मज़े वारी आहे ऐं सुकून वारी आहे त पोइ हुननि खे अहिड़ी बीमारी छो थी थिए जंहिंमें आख़िरी टाइम ते इंजेक्शन जी इजाज़त था वठनि ऐं पंहिंजे पाण खे इंजेक्शन अहिड़ी मराए था हलनि। उन करे जो हुन पासे हूअ लालच आहे। मथे ही मथे ही मथे ही मथे शुक्रगुज़ारी थींदी हेठि जेकर असीं ॾिसंदासीं हिननि सभिनी जी भेट में असांजो ही 11 दौलतूं किन में कसाऊंदासीं, किन में वधीक हूंदासीं। पेपरनि में थींदियूं आहिनि टोटल मार्कूं, टोटल में जेॾीमहिल कंदासीं अबर टोटल में बहरहाल असां A ग्रेड न आहियूं, B ग्रेड त आहियूं, D खां त चढ़ी वियासीं, फेल थियण खां त चढ़ी वियासीं। हलिया टोटल मार्कुनि में असीं आहियूं हिन जॻह ते। इते ई थी शुक्रगुज़ारी पैदा करे पोइ जेॾांहुं बि वधंदासीं, थोरे में बि शुकुर, घणे में बि शुकुर, पोइ असीं वॾो पद करे सघूं था। जेकर शुक्रगुज़ारी न आहे, नाशुक्री आहे त नाशुक्री त जड़ हणंदी, पोइ त उहा आदत थी वेंदी। जे आदत थी वेंदी हली त पोइ दुनिया जी कहिड़ी बि सतह ते तव्हांखे नथो लॻे त हीअ जेके हवस कंदड़ माण्हू आहिनि सॼी दुनिया जूं टोटल काइनातूं खणी हिननि जी झोली में विझी छॾिजनि, पोइ हिननि जी लालच ख़तमु थी वेंदी हली छा? पोइ बि ख़तमु न थी।
ही कुन भरजुणी ना आहे जेकरे अख मथे आहे अख हेठ को अॻियां जेको खपे सो चढ़ंदो वञे त करे हीअ आहे रूहानी बुनियाद हिन खे ॻाल्हि खे सम्झणो आहे जेॾीमहिल ही रूहानी बुनियाद पाण सम्झी वेंदासीं हलिया ज़िंदगीअ जो त पोइ ॿियो पासो अचे थो त आस पास जी दुनिया खे असां कीअं था ॾिसूं हीअ आहे पंहिंजनि दौलतुनि खे असीं कीअं था ॾिसूं उन खां पोइ वरी आस पास जी दुनिया जी चूंड त असांखे उते ई करणी आहे न हाणे असांखे ज़िंदगी जी बिल्डिंग खड़ी करणी आहे अब शुरू जी सिर त का बि सही ॻाल्हि पहिरीं नंबर वारी सिर उहा बि ची सीमेंट त पाकिस्तान में को बि सुठो थींदो कोन चई सरियो बि को बि सुठो कोन थींदो आहे पोइ तव्हां बिल्डिंग कीअं ठाहींदा जेकॾहिं सभु रद्द आहे हे बि रद्द ही बि रद्द ही बि रद्द ही बि रद्द त बिल्डिंग त ठाहिणी आहे पहिरां ऐं आसमान मां त के सिरूं कोन ईंदियूं ऐं सरिया के आसमान मां त कोन ईंदा असां वटि त महदूद मोड़ी असां अमेरिका मां त सरियो कोन घुराए सघंदासीं पंहिंजे घर जे लाइ सिर जे घुरायूं त किथां जी त असां फैक्ट्रियुनि में तयारु थियल केमिकल सिरूं जेके आहिनि उहे असां दुनिया मां घुराईंदासीं 5-6 लखे जी असांजी झोपड़ी ठाहिणी आहे